दोस्तों असां जेके दोस्त आहिनि उहे छा था चवनि त असां अॼु चैनल ठाहियूं वीडियो अपलोड कयूं सुभाणे असां वटि पैसनि जी बसि बरसाति थी वञे। दोस्तों ईअं न यूट्यूब वारा चरिया आहिनि न फेसबुक वारा चरिया आहिनि ऐं ईअं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली। तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों अॼु इन बारे में ॻाल्हि कंदासीं त सभु दोस्त जेके बि असांजा आहिनि उहे हिकिड़ो ई सुवालु पुछा कंदा आहिनि त दादा तव्हां यूट्यूब ऐं फेसबुक सोशल मीडिया मां घणा पैसा कमायो था। दोस्तों अॼु इन बारे में वीडियो में ॻाल्हाईंदासीं। वीडियो खे स्टार्ट कयूं था। वीडियो में नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿाए छॾियो जीअं नओं वीडियो जेको बि अचे तव्हां वटि बर वक्त पुॼी सके ऐं वीडियो खे घणे मां घणो शेयर कयो। दोस्तों असां वीडियो जी आगाज़ कयूं था। दोस्तों मां जॾहिं पंहिंजो चैनल ठाहियो 2021 में मूं पंहिंजो चैनल ठाहियो, सोशल मीडिया ते कमु करण मां शुरू कयो त उन खे 2021 खे हींअर 2023 पियो हले, तक़रीबन 2 साल थी विया आहिनि। हींअर मुंहिंजो यूट्यूब चैनल मूं पंहिंजो मोनीटाइज़ जे लाइ मोकिलियो आहे त हाणे ॾिसूं था त छा पोजीशन आहे, जे मोनीटाइज़ थो थिए या रिजेक्ट थो थिए, छाजे करे जो असां पंहिंजी महिनत फुल कंदा आहियूं, बाक़ी मथे आहे यूट्यूब वारनि जो कमु। सो मूं पंहिंजो चैनल मोनीटाइज़ जे लाइ मोकिलियो आहे ऐं फेसबुक मां मूं जेका बोनस आहे उन मां तक़रीबन 15,000 खनि मूंखे जेको आहे सो मथे महीने जेको आहे पैसा मिलिया हुया। ऐं खोड़ दोस्त पुछा था कनि था दादा तव्हां पैसा घणा था कमायो, कीअं था कमायो, ऐं घणनि जो वरी सुवाल आहे त पैसा साईं मिलनि ई कोन था सोशल मीडिया ते, माण्हुनि खे ईअं ई चरियो था कयो। दोस्तों को बि चरियाइप कोन्हे, का बि ॻाल्हि कोन्हे, मां वांदो न आहियां ऐं ॿिया माण्हू वांदा न आहिनि जेके सोशल मीडिया ते वीडियो भरे ऐं तव्हां वीडियो उन्हनि जा ॾिसो पिया था ऐं उन्हनि जा वीडियो खे वॉच टाइम वधायो पिया, उन्हनि जो पैसनि कमाइण जो तव्हां ज़रियो बणियो वेठा आहियो। चरियो केरु कोन्हे, वांदो केरु कोन्हे, सभु को हिन मां पैसा कमाए थो ऐं हिन मां पैसा अहिड़ा माण्हू बि आहिनि जेको 10 लख रुपया हिकिड़े ॾींहं में बि कमाइनि था सोशल मीडिया मां, अहिड़ा माण्हू बि आहिनि। ऐं तव्हां हैरान थी वेंदो ऐं तव्हांखे यकीन न ईंदो त 10 लख रुपया ॾिहाड़ी कहिड़ो माण्हू कमाईंदो। सरकारी पघारूं एतिरियूं कोन्हनि, मिनिस्टरनि जूं पघारूं एतिरियूं कोन्हनि ऐं जेतिरो हे सोशल मीडिया में रक़म ऐं पैसो आहे। दोस्तों हिन सोशल मीडिया ते बिल्कुलु पैसो आहे। हे जेको मूंखे कपिड़नि जो नओं वॻो पातल आहे इहो बि मूं फेसबुक जे कमाई मां ई वरितो आहे ऐं मां पैसा कमायो आहे, कमायां थो। पैसा किथे बि कोन था मिलनि, महिनत करणी पवंदी, जिदोजहद करणी पवंदी, तॾहिं 5 रुपया तव्हां कमाए सघंदो। तव्हांजो चैनल मोनीटाइज़ थींदो। उहा कैरेक्टरी आहे। यूट्यूब ते अगरि कमु था कयो त 1000 सब्सक्राइबर, 4000 घंटे जो वॉच टाइम खपंदो। जे अगरि फेसबुक ते कमु था कयो त 10,000 सब्सक्राइबर ऐं 60,000 घंटे जो वॉच टाइम खपंदो, तॾहिं तव्हांजो चैनल मोनीटाइज़ जे क़ाबिल थींदो, तॾहिं तव्हांजो चैनल मोनीटाइज़ थींदो। उहो हिकिड़े ॾींहं में, हफ़्ते में दोस्तों कॾहिं बि कोन थो थिए। उन जे लाइ महिनत करणी पवंदी, रेगुलर तव्हांखे कमु करिणो पवंदो, उन में वीडियो अपलोड करणा पवंदो, महिनत जो ई सिलो मिलंदो आहे। बाक़ी ईअं पैसा जीअं असांजा दोस्त फरमाइश कनि था त अॼु चैनल ठाहियूं सुभाणे असांजे अकाउंट में पैसा अचनि, दोस्तों ईअं पैसा कतई कोन ॾींदा। छाजे करे जो अॻिते यूट्यूब असां मां कमाए थी, पोइ यूट्यूब असांखे ॾिए थी। ईअं त पैसा कोन था मिलनि न पुट, कमु करण सां ई पैसा मिलंदा। दोस्तनि सां गुज़ारिश कंदुसि त यूट्यूब चैनल ठाहियो ऐं फेसबुक पेज ठाहियो। पैसा यकीननि हिन में पैसा आहिनि, यकीन ॼाणियो पैसा एतिरा आहिनि। मां तव्हांखे यकीन सां चवां थो जंहिंजो को अंदाज़ न आहे। दोस्तों साथ सलामत, सिंध सलामत, वॾी महिरबानी।